नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मिठी में ख़बर ॾींदा हलूं त मिठी जी अदालत शादीशुदा औरत खे अगवा ऐं इजतमाही लॼात वारे केस में 3 जवाबदारनि खे उमिरि क़ैद ऐं 1 जवाबदार खे फांसी जी सज़ा जो फ़ैसिलो ॾेई छॾियो आहे। छाछरो थाणे ते साल 2019 में ॻोठ मीहल बजीर जे रवासिन हलीमान बजीर खे अगवा करे 3 ॾींहं इजतमाही लॼात जो निशानो बणाइण जो केस दाख़िल थियो। जंहिं केस में एडिशनल सेशन जज मिठी नसीर नूर खान जी अदालत नामज़द 4 जवाबदारनि मां 3 जवाबदार माशूक बजीर, हनीफ बजीर ऐं सदाम बजीर खे उमिरि क़ैद ऐं 50-50 हज़ार ॾंड जी सज़ा जो फ़ैसिलो ॾिनो। जॾहिं त अदालत लॼात वारी साॻे केस में हिकु वधीक जवाबदार गुलाम सरवर बजीर खे लॼात जो ॾोह साबित थियण ते फांसी जी सज़ा जो फ़ैसिलो ॾिनो आहे। अदालत जे फ़ैसिले बाद जवाबदारनि खे सेंट्रल जेल हैदराबाद रवानो कयो वियो आहे। मालूम थियो आहे त जवाबदार शादीशुदा औरत हलीमा बजीर खे जवाबदार 15 डिसंबर 2019 में ॻोठ मेहल बजीर मां अगवा करे 3 ॾींहं ताईं जंगल में क़ैद रखी इजतमाही लॼात जो निशानो बणण वारे मामले जो छाछरो थाणे ते फरियादी औरत जे वारसनि सलीम बजीर पारां केस दाख़िल करायो वियो, जेको केस एडिशनल सेशन जज मिठी जी अदालत में हलंदड़ हो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।